खयां भारत वालारल कश्मीर के डेमोग्राफिक ढांचे सियासी मंजरनामे के तब्दील करने लाइ 5 अगस्त का लाॻीती मुहिम की शुरुआत करे छॾी। आलमी बिरादरी भारत ते ज़ोर ॾेई थी त हू वालारल कश्मीर में इंसानी हक़नि जूं बंदिकड़ियूं बंद करे ऐं सलामती काउंसिल जी लाॻापियल ठहराउनि ते अमल कराए। सदर आसिफ अली ज़रदारी कश्मीरी अवाम की हक़ीक़ी क़यादत के ख़ामोश करण ऐं मीडिया जो आवाज़ दबाइण लाइ भारत हर क़िस्म के कंधा टेक्साट इख्तियार करे रहियो आहे। भारतीय फौज ज़ालमाणनि कानूननि जी आड़ में हथे ख़ाली कश्मीरनि जे निर्जाए सां ज़ुल्म करे रहियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ खिते में पायदार अमन ऐं इस्तेहकाम कश्मीर मसइले जो हल गॾियल क़ौमुनि जे ठहराउनि ऐं अवाम जे मूजिबि हल सां सलाड़ियल आहे। कश्मीरी अवाम जी जाइज़ जिदोजहदी सियासी इख़लाक़ी इंसानी बुनियादनि ते हिमायत जारी रखी वेंदी। ISPR अमरीकी सदर ईरान जी इसराइल खां पलांद वठण वारी धमकी खां पोइते हटण जी उम्मीद ज़ाहिर करे छॾी। अमरीकी सदर जो बाइडन चयो आहे त उम्मीद आहे त ईरान पुठिते हटी वेंदो, पर खेसि ॼाण नाहे। व्हाइट हाउस जे डिप्टी नेशनल सिक्योरिटी एडवाइज़र जोनाथन फ्रनर चयो आहे त विच ओभर में फ़ौजी क़दमनि जो मक़सदु हमलनि खे रोकण, बचाव करण ऐं इलाक़ाई छिकताण खे घटिताई करणु आहे। अमरीका ऐं इसराइल हर मुमकिन तयारी करे रहिया आहिनि। अमरीका वेबसाइट दावा कई आहे त तेहरान ऐं बेरूत में इसराइली हमलनि जो जवाब ईरान अॼु ताईं ॾेई सघे थो। ईरान ऐं उन जा प्राक्सिस इसराइल ते हमलो करे सघनि था। ॿिनि ॾींहनि जी तेज़ बरसात सिंध जे शहरनि तोड़े ॻोठनि खे ॿीहर ॿोड़े छॾियो। 2 औरतुनि समेत 10 ॼणा फोत। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणे में प्रोकास, नवाबशाह में हर पासे पाणी पाणी। दादू, जामशोरे, सेवण, सांगड़, नुशर फिरोज में मींहुं। टंडे आदम, मचियारी, उडेरलाल, नईकोट, सांगड़ में बि वसकारो। मीरो खान, भिरिया रोड, सिंधड़ी, गंबट, शाहपुर चाकर, कुंभ में बरसात। सराड़ी, पड़ीदन, दोधापुर ऐं मेहड़ में बि वसकारो। नसीराबाद, बाढ, डोकरी, मोहन जे दड़े में बरसात। चुल बरसा ॻोठ दोस्त बगलाणी में घर जी छित किरण सबबि ॾाढे ऐं फोट। कोहिस्तान जे इलाइक़े कोचात में बि घर किरण सबबि औरत समेत 2 ॼणा हयाती विञाए वेठा। लखी गुलाम शाह में बि करंट लॻण सबबि 1 ॼणो फोत। दरिया खान मरी वेझो घर जी छित किरण सबबि नींगरी फोत। घोटकी में बि घर जी भित किरण सबबि नींगरी हयाती विञाए वेठी। लाड़काणे में करंट लॻण सबबि 1 ॼणो फोत। काछे कोहिस्तान वारनि इलाइक़नि में नहरनि जे पाणी वधीक केतिरनि ई ॻोठनि खे ॿोड़े छॾियो। शहरनि सां ज़मीनी राब्तो काटा। इलाइक़े मां वॾे पैमाने ते महफ़ूज़ हंधनि ते लट पड़णु शुरू। हैदराबाद में वक़्फ़े सां बरसात तबाही मचाए छॾी। नूरानी बस्ती, ब्रेजाबाद, क्लाथा मार्केट, थधी सड़क, शहबाज बिल्डिंग ऐं लतीफ़ाबाद समेत पाणी हेठि। सखर में बरसात खां पोइ मुख़्तलिफ़ हंधनि ते पाणी भीजी वियो। मीरपुरख़ास में मुसलसल बरसात सबबि इंडस पास समेत ॿिया रोड मुकमल तौर बुॾी विया। मार्केट ऐं दुकान मुकमल तौर पाणी हेठि। ज़िंदगी मफ़लूज। नवाबशाह में मुसलसल बरसात सबबि हर पासे पाणी पाणी। PMC अस्पताल बि पाणी सां भरिजी वई। मरीज़ ऐं संदनि वारिस परेशान। 2 ॾींहनि जी बरसात लाड़काणे शहर खे मुकमल तौर ॿोड़े छॾियो। मुख़्तलिफ़ हंधनि ते गोॾे जॾो पाणी भीजी वियो। सेप्को जा फीडर ट्रिप थियण सबबि बिजली बंदि। नौशहर फिरोज में बि सिविल अस्पताल मुकमल तौर ते पाणी हेठि। मोरे शहर में बि बोर्ड वारी अस्पताल मुख़्तलिफ़ हंधनि ते गोॾे जॾो पाणी भीजी वियो। बरसात ज़िले हेडक्वार्टर वारे शहर कंबर खे बि ॿोड़े छॾियो। बस स्टॉप रोड, नसीराबाद नाको रोड, बागुदेरो बाईपास, शहर जे शाही बाज़ार समेत 2 हंधनि ते पाणी पाणी। बेड़चा जे सरकारी अस्पताल में 2 खां 4 फुटनि ताईं पाणी जमो थी वियो। मरीज़ ऐं वारिस परेशान। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरफ़ां बरसात पाणी जी निकाली यकीनी बणाइण जी हिदायत। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि बरसाती पाणी जी निकाल बाबति इजलास। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण, कराची जे मेयर मुर्तज़ा वहाब ऐं ॿियनि शिरकत। मंशर अमल ढंढ जी निगरानी करण जी हिदायत। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त मंशर ढंढ जो पाणी फौरी तौर सिंधु दरिया मां निकाल थियणु घुरिजे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वाहन ऐं शाख़ुनि खे घारा। 1000 एकड़ फसल पाणी हेठि। टंडे आदम वेझो रोडी केनाल खे 100 फुट घारो। 5 ॻोठ ऐं फसल पाणी हेठि। इलाइक़े मां वॾे पैमाने ते लट पड़णु शुरू। स्कूल में रिलीफ कैम्प क़ाइम। बहरा में मीरो खान ड्रेन खे 30 फुट घारो। पाणी ॻोठ टंडे अली मुराद खावड़ में दाख़िल। दोधापुर भरिसां बेगारी केनाल खे लॻल घारो वधी।
100 फुट थी वियो। 100 एकड़ फसल पाणी हेठि। ठठराठो भरिसां मुबारकपुर माइनर खे 2 हंधनि तां गारा। सुल्तानपुर भरिसां जोनास माइनर खे 30 फुट गारो। खानपुर महर वेझो गाजलोर माइनर खे गारो। पाणी घरनि तरफ़ वधण लॻो। झंडे मारी भरिसां ॻोठ दड़ी सांद वटां राज पारी शाख खे 50 फुट गारो। केतिरा ई ॻोठ ऐं फसल पाणी हेठि। फैज़गंज में 15 वाह खे लॻल गारो 24 कलाक गुज़रण बावजूदि बंदि न थी सघियो। 15 खां वधीक ॻोठ, हज़ारे एकड़ ज़मीन ऐं क़दीमी क़ब्रिस्तान पाणी हेठि। दौड़ भरिसां मेराण हाईवे फ्लाईओवर भरिसां सिम नाले खे 50 फुट खां वधीक गारो। जाम नवाज़ अली वेझो मोरियाणी माइनर खे 10 फुट गारो। हिकु ॻोठ ऐं फसल पाणी हेठि। सिंध जे गवर्नर जमायत इस्लामी जे अमीर खे ॻाल्हियुनि लाइ मुलाक़ात जी दावत ॾेई छॾी। IPP's मसइले जे हल लाइ हुकूमत कमु करे रही आहे। हिकु भेरो अचो, गॾु वियो, मूं वटि हल आहे। कामरान टिसूरी जी प्रेस कॉन्फ्रेंस। लाड़कानी भरिसां कार इल्ज़ाम हेठि बिठो क़त्ल। ॻोठ ठारू ख़ान जागीराणी में जवाबदार फायरिंग करे अली मोहम्मद जागीराणी ऐं रीमा खाबड़ खे क़त्ल करे फरार थी विया। वाक़े बाद मक़तूलनि जा इलाज इस्पताल मुंतक़िल। ऐं क़ज़ाफ़ी स्टेडियम लाहौर जी नई इमारत जी पेड़ जो पत्थर अॼु रखियो वेंदो। तक़रीब में वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ अॼु ख़ासि महिमान तौरु शिरकत कंदो।